कंडियारे में कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार करण लाइ नेशनल यूथ पाकिस्तान पारां रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी नेशनल प्रेस क्लब तक पहुती। रैली शरीक माण्हुनि कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान फ़ौज ज़िंदाबाद जा उब ॾारींदड़ नारा हणी रहिया हुआ। इन मौक़े ते सलीम गोपांग, एडवोकेट मज़हर मैतिलो, ग़ुलाम मुस्तफ़ा गोपांग, आमिर अली उॼण ऐं ॿियनि जो चवणु हो त भारत कश्मीर सां वॾो ज़ुल्म करे रहियो आहे। अहिड़े ज़ुल्म खे बर्दाश्त न कयो वेंदो। भारत खे कश्मीरियुनि सां ज़ुल्म बंदि करणो पवंदो। कश्मीरी भाइरनि सां असां हर वक़्तु गॾु आहियूं। कश्मीर हिकु ॾींहुं आज़ादु थी पाकिस्तान जो हिसो थींदो। हुननि जो चवणु हो त कश्मीरियुनि सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ असां पाकिस्तानियुनि भरपूर आवाज़ बुलंद कयो आहे ऐं असांजी जिदोजहद कश्मीरियुनि जी आज़ादी ताईं जारी रहंदी। इहो ॾींहुं परे न आहे जो कश्मीर आज़ादु थी ऐं जल्द ई कश्मीर आज़ादु थींदो ऐं असां कश्मीरियुनि सां थींदड़ ज़ुल्म ते ख़ामोश थी न वेहंदासीं। कश्मीरी मज़लूम आहिनि, उन्हनि सां थींदड़ ज़ुल्म ते पाकिस्तान भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराईंदो ऐं हाणे बि कश्मीरियुनि सां ज़ुल्म बंदि थियण ताईं असां पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।